अब ॻाल्हि त ॿुध, हीअ कमदार वारी छोकिरी तोसां बेपनाह मोहबत थी करे, पोइ तूं उन सां शादी छो नथो करे? अम्मा, तोखे ओचितो भला मुंहिंजी शादीअ जो कीअं ख्यालु पियो? पहिरियां अदीअ जो ॿार लाइ पोइ मां पंहिंजी शादी जो सोचींदुसि। उहा भाउ, मां ईअं नथी चवां त तूं हाणे जो हाणे शादी कर, मंगणू त करे छॾ, नाले त करे छॾ न, पोइ जॾहिं भेणे जी शादी थी त पोइ खणी तूं लावा लहजाए। बाबा, अम्मा जो वरी हे ओचितो जिन कीअं जागियो आहे? तुंहिंजी भेण लाइ रस्तो साफ़ थी करे, अदीअ लाइ रस्तो थी साफ़ करे। असुल में नवाब खान कमदार खां धी जो संग घुरियो आहे। जेकॾहिं तूं कमदार जी धी सां मंगणो कंदे न त नवाब खान वटि ॿी का वाट कोन बचंदी, पोइ मजबूर थी हो असां खां संग जी घुर कंदो। अदा, अम्मा जबरदस्ती मुंहिंजी निड़ीअ ते नहो रखियो वेठी आहे त तुंहिंजी शादी नवाब खान सां कराईंदीसि। इहा वाट कॾहिं बि साफ़ कोन थींदी। उहो इन करे जो कमदार मूंखे कॾहिं बि संग ॾियण जे लाइ राज़ी कोन थींदो। इन लुधड़े खे राज़ी करण मुंहिंजो कमु आहे। त पोइ लाइ ॾिस ज़ोर मां, जेकॾहिं कमदार तोखे संग ॾियण जे लाइ राज़ी थी थो वञे न त मूंखे को एतिराज़ कोन्हे, बस न। जो छोकिरे पंहिंजो राज़ पोइ ॾेखारियो, अलाह कंदो हिन अङण ते मुंहिंजे मूसा जा बचड़ा घुमंदा, मां खणी सीने लाईंदसि। उहो उन करे शाहरू जो मूसा खे ख़बर आहे त कमदार कॾहिं बि राज़ी कोन थींदो। मिड़े मूसा तुंहिंजे मथां थोरो थफे वियो आहे। अलाह कंदो त चाचो लीमो शादी लाइ राज़ी कोन थींदो। इन छोरीअ खे इहा ख़बर ई कान्हे का त शहरूअ जे शिर खां ख़ुदाए पनाह ॾे। इन मोए लुधड़े जे घर में अहिड़ो त शिर मछराईंदसि जो छोरीअ जो संग ॾेई शहरूअ मां जान छॾाईंदो। तूं बि पाण खे सम्झंदी आहीं, पर ॻाल्हि ॿुधाई ऐं सिधी, कमदार खां वॾो कमीणो हिन ॻोठ में ई कोन्हे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।